माशाअल्लाह, महिरबानियूं महिरबानियूं अब्दुल अज़ीज़ साईं, तव्हांजी यादगिरी खे सलाम आहे। हक़ीक़त ॻाल्हि आहे, असां बि कंहिं दौर में वीसीआर खणी ईंदासीं किराए ते, पोइ इहो केसट लाज़मी खणंदा हुआसीं किराए ते, वरी हुते उन वटि न हूंदी वरी ॿिए कंहिंखां वठी ॾींदो, हिनजी वरी जुदा टिकट भरींदा हुआसीं केसट जी। असां चवंदा हुआसीं भाउ ॿियो असां मतिलबु फिल्मा विल्मा ॾिसूं त वॾा ज़रूरु असांजा पहिरियों इहो केसट ॾिसी करे उहे सुम्हंदा, पोइ असां ॾिसंदासीं ॿियों वरी फिल्मा। ॿुधई त कंहिं दौर में असां बि ॾाढियो ॾिसंदासीं, पर हिन में टे महफ़िल आहिनि अदा, हिकु इहा महफ़िल आहे, वरी मथां वरी ॿी महफ़िल आहे, वरी टी महफ़िल आहे, पीटीवी जूं टे महफ़िलां अथसि। ॿुधई त, हा बसि इहो प्रोग्राम हिन जो पूरो थिए, बसि इहो महफ़िल, त पोइ वरी मथां उहो हलाईंदासीं। मोहम्मद इलियास खे पहिरियों अर्ज़ु रखियो कंहिं दोस्त त बाबा इहा महफ़िल रखो त असां ॾिसूं, पर मोहम्मद इलियास घणो टाइम लाइ छॾियो, असां पोइ कोशिशि करे मिड़ई हथु कयोसीं, पोइ मिड़ई तव्हांजी दुआउनि सां भलाई थी वई। पोइ अहिड़े हिसाब सां बाबा जेका शइ पई आहे तीअं दोस्तनि ताईं पहुचे त सुठी ॻाल्हि आहे, हर को दोस्त ॾिसे मोहबत वंडे त भली ॻाल्हि आहे न। ॿियो ख़ैरियत आहे, ख़ुशि आहियो, तबियत सही आहे? जी महिरबानी अदा, बिल्कुलु तव्हां सही चओ पिया। इन हिकिड़ी कैसेट वीसीआर जी 3 कलाकनि वारी में 3 महफ़िलियूं आहिनि। पहिरें नंबर ते इहा महफ़िल जेका तव्हां हलायो था पिया, नीरे वॻे वारी, ऐं उन खां पोइ सालिमन शाह जी कचहरी वारी महफ़िल शुरू थींदी आहे। हा, पर उन कैसेट में जेका असां ॾिठीसीं न हुते होटल ते, सालिमन शाह वारी, उहा मां पूरी कोन थी मुकमल। पोइ सीडियुनि में ॾिठीसीं, इहे कलाम ॾिठासीं, ऐं आख़िर में जेको आहे सो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे मेले वारी महफ़िल बि, जेका हाणे कल्चरल वारनि साफ़ करे हलाई आहे, इहा बि इन रील में हूंदी आहे। पोइ बि उहो सीडियुनि ते असां ॾिठीसीं, पर ही साफ़ हुई, बहितरीन प्रोग्राम हो नंबर 1 ते। नंबर 2 ते उहा पीटीवी जी नंबर 2 महफ़िल आहे, हा उहा बि आहे, यादगार आहे। पर तव्हां ॿुधाए पियो त तव्हां वटि उहा बि शायदि कचहरी सां आहे, सालमन शाह जी कचहरी आहे, जेके ॿोल ॻाल्हाईंदा आहिनि जलाल चंडियो सां। हा, उमेद कयूं था त उहे बि ॿुधणु नसीब थींदा तव्हांजे थ्रू। अलाह ताला ख़ुशि रखे अव्हांखे, महिरबानी। माशाल्लाह साईं, तमामु बहितरीनु मालूमात आहे तव्हांखे, वॾी याददाश्त आहे साईं तव्हांखे, सलाम आहे साईं तव्हांखे। हा, इहो उन वक़्त जो माना थोरो इहो ॿुधाइजो त माना उन वक़्त में इहा महफ़िल माना होटलनि ते बि हली हूंदी, जिते चांहि जा होटल वग़ैरह, अक्सर माण्हू असांजे सिंधी ॿाराड़ी में माना होटलनि ते वेहंदा आहिनि, त होटलनि ते बि असांजा वॾड़ा ॻाल्हियूं कंदा त टीवी लॻल हूंदा होटलनि ते, माना पुराणे वक़्त में ब्लैक एंड वाइट हूंदा, पोइ रंगीन थिया, त उते बि रश थी वई हूंदी आवाम जी, त जलाल आयो आहे टीवी ते। साईं कामरान जानी भाउ, हा, टेलीविज़न ते जॾहिं ईंदो हो त वरी वाक़ई रश थींदी, ऐं आम तरह ते उन वक़्त में टेलीविज़न माना हिकु सिनेमा जी हैसियत रखंदियूं हुयूं, ऐं आम ख़ासि वटि हूंदियूं, आम तरह ते कंहिं वटि टेलीविज़न न हूंदी हुई। पोइ पैसे वारा जेके माण्हू हूंदा उन वटि टेलीविज़न हूंदी हुई, ऐं ही जेके कमर्शियल होटल वारा, पोइ अहिड़े हिसाब सां इहे टेलीविज़न माना उन्हनि रखियूं। उहो वॾो होटल हूंदो जंहिं ते टेलीविज़न हूंदी, ऐं टेलीविज़न बि शुरू में त ब्लैक एंड वाइट आयूं, पोइ 90 जे ॾहाके में वरी सोनी जूं आयूं साईं, जेका काठी जी बाडी में फ्रेम में टेलीविज़न आई, सोनी टीवी, ख़ूबसूरत टीवी। असां जेका ही ॾिठीसीं रंगीन टीवी ते हीअ महफ़िल ॾिठीसीं, ऐं पहिरियां जेका असां माना जंहिं वक़्त में 88 99 में नशिर थी आहे, मूंखे यादि अचे थो त असां वटि पाण वटि ब्लैक एंड वाइट टीवी हुई, जेका उहा बि लकड़ी जे फ्रेम में बंदि थींदी हुई, उनजो बाक़ाइदा हिकिड़ी दरी वांगुरु ताक रखियल हुआ, उहा बंदि थींदी, ऐं उन में हिकिड़ो चैनल जो बाक़ाइदा हिकिड़ो रखियलु हूंदो हो, 12 नंबर ताईं बटण हूंदो हो। पोइ उन में हिकिड़ो ई इहो उन वक़्त में पीटीवी चैनल ईंदो हो साईं, उहा अंटीना ते हलंदी हुई टीवी, केबल वग़ैरह कनेक्शन न हुआ। ऐं उन वक़्त में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी माना 1988 में नई हुकूमत क़ाइमु थी, ऐं सिंधी प्रोग्रामनि खे माना टाइम मिलियो नशिर थियण जो, कलाक, पोइ शाम 6 खां 7 ताईं सिंधी प्रोग्राम नशिर थींदा हुआ। 8 ॾींहं महफ़िल ईंदी हुई, महफ़िल प्रोग्राम हूंदो हो, जंहिंमें ही मेज़बान गुल मोहम्मद रिंद इहो मेज़बान हूंदो हो महफ़िलूं हिते,
जाम कयई। जेके उन वक़्त जा मशहूरु फ़नकार हुआ, सरमद सिंधी साहिब जी बि इहा महफ़िल रिकॉर्ड थियल अथव, मंज़ूर सखीराणी जी बि महफ़िल रिकॉर्ड थियल आहे इन महफ़िल प्रोग्राम गुल मोहम्मद रिंद जी मेज़बानी में। ऐं ॿिया फ़नकार बि फ़ोटो ख़ान ज़रदारी उनजी महफ़िल रिकॉर्ड थियल आहे, असां ॾिठी आहे। ॿियूं त असां ॾिठियूं आहिनि सीडियुनि ते, तव्हां सां ॻाल्हि रहमान मुग़ल सरमद सिंधी जी बि असां सीडियुनि ते ॾिठी आहे। ऐं बाक़ी तव्हां ॻाल्हि पुछी आहे रश इंतिहाई थींदी साईं। जंहिं वक़्त में जलाल चांडियो साहिबु माना टीवी ते ईंदो हो, ईअं मेलो लॻी वेंदो हो, पोइ चाहे उहो घर हुजे या होटल हुजे, जिथे टेलीविज़न हूंदी ऐं प्रोग्राम जलाल चांडियो जो जेका महफ़िल हूंदी उहा अनाउंस थींदी माना हफ़्तो खनि अॻु में, त बाबा फलाणे ॾींहुं जलाल चांडे ईंदो टीवी ते। ऐं पोइ माण्हू उहो माना उन ॾींहं जो इंतज़ारु कंदा उन घड़ी जो। रश साईं इंतिहाई थींदी, चाहे होटल हुजे, असां होटल ते ॾिठियूंसीं उते बि रश हूंदी हुई। ऐं उन वक़्तु इहे शयूं मज़ेदार हुयूं माण्हुनि में। अॼु जी बनिस्बत उन वक़्तु इहे तफ़री ऐं ख़ुशी जा मौक़ा घणा हूंदा हुआ, माण्हू अवाम ख़ुशि हूंदी हुई ऐं ख़ुशि नसीब हुई जो उन वक़्त में अहिड़ा फ़नकार इहे हूंदा हुआ। महफ़िलूं ईंदियूं हुयूं, नशिर थींदियूं, पोइ कॾहिं शादियुनि में त टीवी ते रेडियो में कलाम हलंदा। सो जीअं हींअर त साईं माना इहे शयूं रहियूं ई न आहिनि, न पीटीवी आहे, न उहे फ़नकार आहिनि, न रेडियो आहे। सो हिन वक़्तु त ईअं दौरु हले पियो। पर तमामु घणी रश थींदी, चाहे होटल हुजे या कंहिं जाइ ते टेलीविज़न हुजे, महफ़िल हुजे, या जलाल चांडियो साहिबु किथे शादी में लाइव महफ़िल हुजे, तमामु घणी रश थींदी हुई। जलाल चांडियो साहिब जो नालो हुजे मशहूरु। साईं उन वक़्तु जॾहिं इहा महफ़िल हली हुई पीटीवी ते, त तव्हांजी उमिरि केतिरी हूंदी अंदाज़नि? ऐं जॾहिं तव्हां इहो प्रोग्राम ॾिठो पिए त बाबा साईं बि हो गॾु या न, बाबा साईं खे शौक़ु कोन हो? हा त माफ़ु कजांइ कामरान जानी भाउ, बराबरि ॿियो कमु बि करे रहियो, मैं कैसेट रिकॉर्ड कयां पियो। जलाल चांडियो साहिब जी पुराणी महफ़िल आहे, मां जो दोस्तनि खे ॿुधाइण लाइ यूट्यूब ते ॿुधायूं। ऐं तव्हांजो हीउ सुवाल बि आहे हींअर मां ॾिठो, तव्हां पुछो था त ओॾी महिल केॾी उमिरि हुई, केतिरी उमिरि हुई ऐं वालिद साहिबु हुयो या कोन। न त वालिद साहिबु असांजी मुंहिंजी नंढी उमिरि में ई, ऐं चोथों क्लास पढ़ंदो हुउसि, हिन फ़ानी दुनिया तां हू लाॾाणो करे विया हुआ। ऐं असांजी उमिरि इहा हूंदी 17 साल 18 साल, जंहिं वक़्त में ही प्रोग्राम टेलीविज़न ते ॾिठोसीं। हीअ 99 जी ॻाल्हि आहे, ऐं 9 दर्जो या मैट्रिक में, न 9 दर्जो पढ़ंदो हुओ साईं। त इहा महफ़िल असां ॾिठीसीं टीवी ते, सो बि कराची में। कराची में हिते ब्रादर पंहिंजा हुआ रेलवे में, हींअर त उहे बि हिन दुनिया तां लाॾाणो करे विया आहिनि, अलाह ताला मग़फ़िरत फरमाइनि। त इहे चीज़ां यादि आहिनि, असां ॾिठोसीं टीवी ते। टे भेरा ॾिठो आहे, 3 महफ़िलूं जलाल साहिब जूं। हिकु त तमामु आउं नंढो हूंदो हुउसि, 1978 में आई, जनरल ज़ियाउल हक़ जी हुकूमत हुई, जंहिं वक़्त में इहे कलाम हिन जा मशहूरु हूंदा, करके गॾण जूं ॻाल्हियूं, यार चिनण में छा आहे। उहो बि असां जलाल साहिब जो माना ब्लैक एंड वाइट जो ज़मानो हो, ऐं ही तमामु नंढा सन्हड़ा हूंदा हुआ, उहो ॾिठोसीं। चपड़ी यकतारो मशहूरु थियो वॼाइण जलाल साहिब जे साईं हुन दौर में, ऐं ॾिठोसीं। ऐं माण्हुनि खे शौक़ु इहो हूंदो त कहिड़ी तरह हू चपड़ी यकतारो वॼाइनि था, ऐं वरी राग वरी हिन जो अलॻि हिकिड़ो सुंग चऊं जंहिंखे इंटरव्यू वठण वारनि चयो जलाल साहिब खे त क़ाइमु कयो, ऐं ईअं हुओ छो त हशमत वारा जवान हुआ। हा त इहो हाल वाल आहे।